अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब अॼु राति सूमर जी अॼु ॾियारो आहे। अॼु राति अंगारे जी राति 7 वॻे ड्रामो दोस्तों ऑन एयर थींदो सिंध टीवी जे यूट्यूब चैनल ते ऐं हिन जो वॾो शिदत सां माण्हुनि खे इंतज़ारु हुयो। हीअ हिकु बहितरीनु सोप सीरियल ऐं कामयाबु सोप सीरियल आहे। अॼु राति दोस्तों पको ईंदो, यकीनन ड्रामो ईंदो। थी सघे थो तव्हां हीअ मुंहिंजो वीडियो देरि सां ॾिसी रहिया हुजो, मतां हिन टाइम अची बि वियो हुजे, मतां तव्हां देरि सां राति जो या सुबुह जो ॾिसी रहिया हुजो। हीअ टाइम जेको आहे न मतां अची वियो हुजे, लेकिन जंहिं टाइम मां वीडियो तयारु कयां पियो हीअ त हाणे सुबुह जो टाइम आहे। अॼु सूमर जो ॾियारो आहे। राति 7 वॻे इंशाल्लाह ड्रामो दोलाब अची वेंदो। ज़बरदस्त सीरियल सोप सीरियल ऐं इन में बहितरीनु कहाणी ऐं अदाकारी जेकी आज़म महल जी सभ खां वधीक उहा ज़बरदस्त आहे। उन सां गॾु उन जा दुश्मन बि इरशानवाद ख़ान, हिन जो नालो आहे मंसूर ख़ान साहब, ऐं अहिड़े हिसाब सां रहज़न, अहिड़े ओठवा, काफ़ी वॾा वॾा अदाकार जा नाला अलॻि आहिनि हिते ड्रामे में। बहरहाल बहितरीनु ड्रामो आहे दोस्तों। हीअ ड्रामो अॼु जेको आहे न ऑन एयर थियण वारो आहे ऐं चंड ग्रहण तव्हांखे ख़बर आहे ख़तमु थियण वारो आहे। ऐं इहो ड्रामो त छा ॻाल्हि कजे, थी सघे थो त हीअ तकरार ऐं ज़हर ज़िंदगी जा बि रिकॉर्ड टोड़े विझे।